दोस्तों मैं तव्हांजो मेज़बान ज़ाहिर राजपर ऐं पंहिंजो प्रोग्राम आहे सियासी कचहरी में जेको मौज़ू आहे उहो आहे ॿियूं अख़बारूं छा थियूं लिखनि। अॼु तारीख़ आहे 31 अगस्त 2021 ऐं ॾींहुं जेको आहे सो अंगारे जो आहे ऐं अॼु अख़बारूं छा थियूं लिखनि उन ते पाण सरसरी नज़र विझंदासीं। असां गॾु असांजो सीनियर साहब फीतर निगार मज़र ख़ासि करे मौजूदु आहे। जॾहिं त हिन खां अॻु हिकिड़ो अर्ज़ु कयूं त महिरबानी करे जेको तव्हांजे साम्हूं प्यारु हले थो त असांजो प्रोग्राम जेका तव्हांखे वणे थो लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं जेका घंटी आहे उन घंटीअ खे दॿाइण ऐं न विसारींदा। मदर ख़ासि करे असां प्रोग्राम में भलीकार चऊं था। अॼु जूं ताज़ियूं ख़बरूं अख़बारूं सिंधी अख़बारूं ख़बरूं सां भरियलूं आहिनि ऐं के सुठियूं ख़बरूं त कोन थियूं लॻनि ऐं ख़बरूं साॻियूं ई माण्हू जेके अवाम दुश्मन क़ुवतुनि जो साथ ॾियनि उहे ई साम्हूं अचनि थियूं। ऐं रोज़ानी पंहिंजी अख़बार जी ख़बर आहे, लीड ख़बर आहे पार्लियामानी अॻवान खे अफ़गान सूरत ते GHQ में ब्रीफिंग, सरहदूं महफ़ूज़ आहिनि, फ़ौज हर मुक़ाबले लाइ तयारु आहे, आर्मी चीफ चयो आहे। ऐं जल्द वरी सुपर लीड जेका पंहिंजी अख़बार जी उहा आहे त क़ौमी हुकूमत जी तजवीज़ मफ़ाहमत या मज़ाहिमत न 2023 में शफ़ाफ़ चूंडूं चाहियूं था शहबाज़ शरीफ़। ऐं उन सां गॾु हिकिड़े सहाफ़ी जो तजियो आहे त सहाफ़ी चए थो शहबाज़ इमरान हुकूमत जो 2023 ताईं मेडेट मञी वरितो। सहाफ़ी हिकु ॾींहुं हुकूमत दफ़नाइण जी ॻाल्हि, ॿिए ॾींहं ते वरी शफ़ाफ़ चूंडूं। कीअं था हिन सूरत हाल खे ॾिसो, जेकर माके भई मञनि था त 2023 जो मुतालिबो कंदा त माना इमरान हुकूमत खे मञनि था न। मञण अञा कीअं थींदो आहे। शहबाज़ शरीफ़ जेको आज़ादु थियो आहे, हिकु त हिन मुल्क अंदरि हिकिड़ो ॿिठो मयार आहे, ईअं खणी चइजे त हिकिड़ी ड्रामेबाज़ी आहे। न जमूरियत आहे न वरी जमूरियत जी का छांव आहे। माना हिकिड़े अलाए कहिड़े क़िस्म में अलाए कहिड़े अंदाज़ सां इहो मुल्क हले पियो थो। ईअं ई खणी जीअं चइजे जीअं अॻु चीफ जस्टिस चयो त हिन मुल्क खे ख़ुदा थो हलाए ऐं लॻे थो त ख़ुदा जी हैसियत आहे जो हीउ पाकिस्तान हले पियो थो। ऐं जेकी सियासी धुरियूं आहिनि उहे बि अलाए काॾे थियूं हिन मुल्क खे वठी वञनि, जेके परदे जे पोयां वेठल आहिनि उहे बि हिन मुल्क खे अलाए काॾे थियूं वठी वञनि। हुननि जा पंहिंजा जेके नंढड़ा नंढड़ा मुफ़ाद आहिनि उन्हनि खे हासिलु करण लाइ उहे मुल्क जे अवाम खे मुल्क खे दाव ते लॻाईंदे कोन्ह मुड़नि। अच्छा, हीअ आर्मी चीफ जेका ब्रीफिंग ॾिनी आहे, छा वाक़ई हिननि खे पार्लियामेंट खे ताक़त सम्झनि था या मिड़ई दुनिया खे ॾेखारण लाइ त असां बि पार्लियामेंट जी इज़त कयूं था ऐं उनखे एतमाद वठूं था? दुनिया खे ॾेखारण जी बि हिननि खे जेको आहे सो एतिरी परवाह कान्हे ऐं दुनिया खे बि ख़बर आहे, हिननि खे बि ख़बर आहे त दुनिया हिननि खे सुञाणे थी। बाक़ी रही ॻाल्हि त जेको कल्ह त हीअ तारीख़ अॻु जी आहे ही अनाउंस थियल, पर जेको कल्ह PTM जे जलसे में नवाज़ शरीफ़ तक़रीर कई था, जेके ॻाल्हियूं कयूं उन जे ख़िलाफ़ु चइजे त हीअ आहे। उन ई नवाज़ शरीफ़ जे पार्टीअ वारा बि त विया हूंदा उते, उन्हनि बि ब्रीफिंग वरिती हूंदी। हिकु तरफ़ जीअं शहबाज़ शरीफ़ जो बयानु आहे, हिकु तरफ़ हू ॻाल्हि था कनि त उहा असां धरणा हणी लखे माण्हू वठी इस्लामाबाद में वञी वेंदासीं, हिन हुकूमत खे घर मोकिलींदासीं। ॿिए तरफ़ थो चए वरी 2023 जी इलेक्शन थिए उन जी तयारी कंदासीं। माना हिकिड़े हंधि ॿ ॻाल्हियूं। माना एस्टेब्लिशमेंट नथा फिटाइण चाहिनि ऐं इमरान खे बुलाइण चाहिनि था। एस्टेब्लिशमेंट सां त हिननि कॾहिं कोन फिटायो आहे। असुल में ही पंहिंजी सियासत खे ज़िंदा रखण था चाहिनि। हीउ हिकिड़ो पाकिस्तान जी सियासत खे हिकिड़े पासे धिके वियो आहे त जलसा जुलूस धरणा मुज़ाहिरा माना अमली मैदान में जा अमली कम में माण्हुनि में सुजाॻी पैदा करणु, माण्हुनि ताणी वञणु, माण्हुनि जी तनज़ीम साज़ी करणु, का बि पार्टी कान थी करे। बाक़ी इहो आहे त धरणा था हणनि, मुज़ाहिरा था कनि, रोड था ब्लॉक कनि। इहो अमल रोज़ानी कावश तरफ़ अचूं था। रोज़ानी कावश जी जेका लीड ख़बर आहे, हिकिड़ी लीड ख़बर सुपर लीड जो लफ़्ज़ ऐं पार्लियामेंटरीज़ खे GHQ में ब्रीफिंग अफ़गानिस्तान में अमन ख़िते जे पाइदार तरीक़े लाइ अहम आहे। ऐं आर्मी चीफ जो बयानु आहे। जॾहिं त वरी सरसरी नज़र विझूं था त बिलावल भुट्टो साहिब जो सखर में प्रेस कॉन्फ्रेंस बि आहे। उन सां गॾु हिकिड़ी अहम ख़बर जेका डबल कॉलम ख़बर लॻल आहे सा इहा आहे त नवाब शाह में 79 क़ौम परस्त अॻवान ऐं कारकुननि ते केस दाख़िल, केतिरा ई गिरफ़्तार। केस दाख़िल करण जी मज़म्मत करियूं था। PP अवामी राब्ता मम खां ख़ौफ़ज़दा थी वई आहे। पुलिस PP ऐं सिंध एक्शन कमेटी कारकुननि थियल झेड़े जो केस क़ौम परस्तनि ते दाख़िल करे छॾियो आहे, दहशतगर्दी एक्ट जो केस। तॾहिं तव्हांखे ख़बर आहे त क़ौम परस्तनि जी रैली अचे थी ऐं हिकदमि बिलावल भुट्टो साहिब रैली करे थो त इंतिज़ामिया किथे हुई की किथे आहे। पर वरी बि जेकर केस दाख़िल थियो त क़ौम परस्त कारकुननि खे बोला PP दावा थी करे सिंध करे मरियो पिया वञनि, वरी क़ौम परस्त कारकुन मथां केस दाख़िल करे छा था साबित करणु चाहिनि? हिननि खे सिंध सां मोहबत ई कान्हे। हिननि खे कुर्सी खपे
ऐं जेके सिंध खे थोरा घणा वफ़ाक़ वसीला थो हुजे उन्हनि जी कुरलट खपे। सिंध में हिकिड़ो माफ़िया राज आहे। जेकॾहिं इतफ़ाक़ खां चइजे जे पीपल्स पार्टीअ जे कारकुननि ऐं सिंध एक्शन कमेटीअ जे कारकुननि में हथापाई थी आहे त थियण त ईअं घुरिजे हा त ॿिन्हिनि धुरियुनि ते एफ आर दाख़िल थिए हा। पर अजीब मंतक आहे जा ईअं खणी चइजे त नाअहलीअ जी इंतिहा आहे त जेको IG खां वठी असां थोरो घणो DIG हैदराबाद इरफान बलोच खे सुठो सम्झंदासीं उहो बि ॼण पीपल्स पार्टी जी कमदारी करण में पूरो आहे। जेकॾहिं इरफान बलोच हूंदे सिंध एक्शन कमेटीअ वारनि ते सिर्फ़ु FIR कटिजे त इहो मज़मत जो अमल आहे। हिकु तरफ़ पीपल्स पार्टीअ जी बि मज़मत करे सघिजे थी त ॿिए तरफ़ इरफान बलोच जी मज़मत करे सघिजे थी। पीपल्स पार्टी जेके इरफान बलोच जी ॻाल्हि न आहे न, जेके बि हिते ऑफिसर आहिनि उहे कमदारी वेठा कनि, कमदारी कंदा पर कुझु ऑफिसर सिंध में दावादार आहिनि न त बहितर ऑफिसरी कयूं था त हुननि जे ही ॼण जेको मुंहं ते चढ़ियल निकाब आहे उहो लाहिण जी कोशिशि त न पर लाहे चइजो आहे हुननि त माना हिकिड़े तरफ़ सिंध एक्शन कमेटीअ जा जेके वर्कर आहिनि उहे वीचारा सिंध जे वसीलनि जी मालिकीअ लाइ हरावणा माना पंहिंजे पैसनि सां पंहिंजे किरायनि सां सिंध जे ॻोठ वाहण वस्तीअ वञी माण्हुनि खे ॾसनि था त उहा तव्हांजी धरती आहे, तव्हां पंहिंजे धरतीअ जी मालिकी कयो, तव्हांजे धरतीअ जी जेका ज़मीन आहे उहा भुॻड़नि मुठनि ते ज़रदारी ऐं उनजी जेका माफ़िया आहे विकिरो थी करे, इहा ॻाल्हि का ग़लति आहे। हक़ीक़त आहे त मलक रियाज़ खे हिननि भुॻड़नि मुठ ते जेको आहे सिंध जी ज़मीनूं ॾेई छॾियूं। वरी जेकॾहिं सुप्रीम कोर्ट जेके पैसा जेके आहिनि उनखां वसूल कया आहिनि ॾंड तौर जा जंहिं बंदाज़ सां वसूल कया अथई उहे पैसा सिंध ते ख़र्चु कोन था कया वञनि, इहा त हिकिड़ी नाइंसाफ़ी जी इंतिहा आहे। अच्छा, अचूं था पाण ताईं जीजल तरफ़ त जीजल ते जेको लीड ख़बर आहे उहा साॻी आर्मी चीफ कया आहे ऐं चैलेंजिस बावजूदि पाकिस्तान जूं सरहदूं महफ़ूज़ आहिनि, कंहिं सूरत खे मुंहिंजे लाइ तयारु आहियूं। जनरल लीड ख़बर बिलावल भुट्टे जी आहे जंहिं PDM जी सियासत हुकूमत खे फ़ाइदो पई पहुचाए, असुलु मुक़ाबिलो मौलाना या पटवारी न PP करे सघे थी। कल्ह गॾिजी सियासत पिया कनि, हिकु ॿिए कलमो पिया पढ़नि, अॼु वरी हीअ सूरत हाल आहे। खिलण जहिड़ो माना जुमिलो आहे त नून लीग न JU आहे न ऐं PP जेको आहे सो तहरीक इंसाफ़ जो मुक़ाबिलो करे सघिजे थी। पीपल्स पार्टी हक़ीक़त में तहरीक इंसाफ़ लाइ लूप बंदि जंहिंखे चइजे उहो किरदारु अदा थी करे। असां वटि ईअं थींदो आहे त हिकिड़ा बंद अजीबा आहिनि, ॿिया वरी उन्हनि जे अॻियां नंढड़ा बंद अजीबा आहिनि जेके ॿोॾ खे उन वॾे बंद खे नुक़सानु थियण खां बचाईंदा आहिनि। पीपल्स पार्टी उहो किरदारु अदा थी करे ऐं पीपल्स पार्टीअ जेको कुझु सेनेट जे इलेक्शन में कयो जा सेनेट जे अक्सरियत हूंदे बि मुखालिफ़ धुर खे शिकस्त मिलणु, वरी PDM खे चुरो हणणु, पीपल्स पार्टीअ ईअं खणी चइजे त पंहिंजो ॼण सियासी मौत करे छॾियो आहे। ऐं हीअ ख़बर न आहे त अलाए काॾे था पाण खे वठी वञनि, अलाए माण्हुनि खे था वठी वञनि। जी रोज़ानी शोभा जी जेका लीड बॉक्स आहे त बिलावल भुट्टे जे हवाले आहे। सिंध जे हुकम लाइ हितां आहियूं, न्याज़ी एतिरो ज़ुल्म करे जेतिरो पाण सही सघे, सिर जो जवाबु पथर सां ॾींदासीं। बिलावल भुट्टो जी अवामी राब्ता मुहिम आहे, माण्हुनि जो हुजूम आहे, माण्हू हुनजा घुराया विया आहिनि, उहा अलॻि ॻाल्हि आहे। पर हिकु तरफ़ मुराद अली शाह सिंध में स्कूल बंदि पियो करे, न त कोरोना वायरस आहे, ॿिए तरफ़ हुकूमती दुर पंहिंजे जलसा पई करे, माण्हू हज़ार सवनि जे तौर माण्हू अचनि था ऐं घुराया वञनि था। लीड बॉक्स आहे, सुपर ॾिसो तव्हां सूरत हाल त हीअ करणु छा पिया चाहिनि यार? सिंध जी तइलीम सां कहिड़ी जुट था करणु चाहिनि? सिंध जे तइलीम जा स्कूल जेको आहे 3 अगस्त खां खुली विया आहिनि। बाक़ी रही ॻाल्हि हीअ जेको कुझु थिए पियो थो, इहो अॻु कल्ह या 3 ॾींहं तव्हां ॻाल्हि कई, असां चयो त हीअ साॻियो इहो अजीब क़िस्म जी सियासत आहे त उहा तहज़ियत ते चेयरमैन निकितो आहे, उहो जेको आहे प्रेस कॉन्फ्रेंसूं करणु भला पंहिंजी जॻह ते करे सघे थो, पर जेको आहे जलसनि खे ख़िताब थो करे, माण्हू घुराए जूस थो करे। हीअ सिर्फ़ु PDM जे हुन जे करे हो त जीअं PDM वारनि जलसो कयो, असां बिलावल खां जेके आहे तक़रीरूं कराए मीडिया ते हुनखे ज़ाहिर कयूं, बाक़ी अमली कमु कुझु बि कोन्हे। अच्छा, रोज़ानी इबरत जी जेको आहे सो लीड ख़बर आहे त सुप्रीम कोर्ट कैसीनो न आहे जो नेब मुलाज़िमनि ते हमिलो कनि, शहरनि खे ट्रेजार नथो सघिजे। तव्हां जो कल्ह सैफ रहमान जेको B4U जो जेको आहे सो कंपनी मालिक आहे, उनखे नेब कोर्ट जे हयात मां गिरफ़्तार कयो आहे। करे सघे थी, माना नेब एॾी ताक़तवर थी वई आहे छा? ताक़तवर थिए या न थिए, असां वटि जेको आहे गठ जोड़ हले थी नेब ऐं अदालतुनि जी, उहा त ज़ाहिर थियणी आहे। भले पोइ अदालतूं हुन ते कावड़ कनि जा गुस्सो कनि,
इहो बि हिकिड़ो नाटक चइबो त वाह असां आहियूं हीअं हूं फलाणो हूं ऐं माण्हू अचनि वकीलनि ॿधनि वरी केस विढ़नि वरी उन्हनि खे ज़मानत ॾियूं सॼी ड्रामेबाज़ी। न सिंध में छा थियणु था वञे जेको अख़बार ॾिसूं था त हेॾां माना इशू नॉन इशू ते बि जेको आहे बिलावल भुट्टो तज़ियतुल्लाह निकितो आहे होॾां जेको आहे सो शेड्यूल ऐलान कयो अथनि त पीपुल्स पार्टी सिंध में तहरीक थी हलाए, होॾां नवाज़ लीग सिंध में एक्टिव किरदारु गलत सरगर्म आहे, बोपर असांजी तहरीक वेठी हले, इन सॼी सोता छा थियणु पियो वञे सिंध तरफ़? असल में ही सिंध जे माण्हुनि में जेका कावड़ पैदा थी आहे बहिरिया वारे ने वाक़े खां पोइ उन खे झके करण लाइ ही सिंध जे माण्हुनि खां हमदर्दी वठण लाइ पाणी वारे मसइले ते सॼी सिंध में मुज़ाहिरा करणु चाहिनि था ऐं उन ते धरणा हणणु चाहिनि था, इहो करणु चाहिनि था। पर इहा त हक़ीक़त आहे त 9 सेप्टेम्बर ते अरसा जो चेयरमैन रिटायर थियणो आहे। हाणे 9 सेप्टेम्बर ते अरसा जो चेयरमैन रिटायर थींदो, उन जॻह ते सिंध जो जेको आहे सो नओं चेयरमैन मुक़ररु थींदो, माना वरी उन खां पोइ ही पीपल्स पार्टीअ वारा जेको आहे सो दोल धमामा वॼाईंदा त बाबा असांजो एहतजाज कामयाबु थी वियो, असां अरसा चेयरमैन खे जेको आहे सो कटराए छॾियो। हीअं माना अजीब हिकिड़ो खेल आहे, माना ही माण्हुनि खे सम्झंदा त सिंध में कंहिंखे बि का ख़बर ई कान्हे त छा थियण वारो आहे, छा थिए पतो, जा सिंध जो जेको शऊर आहे उहो निंड पियो आहे, हिननि ते उनजी नज़र ई कान्हे। ही जेके तब्दीली अचण वारी तॾहिं पीपुल्स पार्टी वठणा कंदी आहे, तब्दीली अचण वारी त पंहिंजी जॻह ते, पर सिंध अंदरि जेको हिकिड़ो राब्ते जी खोटी ईअं खणी चइजे त जेका बि वफ़ाक़ी हुकूमत ईंदी आहे सिंध सां राब्तो नाहे कंदी, उन्हनि हिकिड़ो राब्तो करणु शुरू कयो आहे अरबाब रहीम जे थ्रू। अञा उन का माना जेका अमली सियासत चइजे या अमली मैदान में कमु चइजे उहो न कयो आहे, पर इहा बि हक़ीक़त आहे त अरबाब रहीम जेको सॼी सिंध में दौरा कया आहिनि, जा जेके एंटी पीपल्स पार्टीअ वारा ॿाहिरि वेठा आहिनि, जेके मायूस आहे उन्हनि वटि वञी उन्हनि सां राति जे हिकिड़े ॾींहुं मोरे आहे त वरी ॾींहं जो घोटकी आहे वारा वॼे, राति जो शिकारपुर आहे त ॾींहं जो वरी हैदराबाद आहे, माना सॼी सिंध में उन जेके दौरा कया आहिनि उनखां पोइ पीपल्स पार्टी हिकिड़ी बौखलाहट जो शिकार आहे ऐं उन बौखलाहट जो शिकार इन करे आहे जो पीपल्स पार्टी जी कारकर्दगी सिंध में ज़ीरो रही आहे। महिरबानी वज़ीर ख़ासकर साहिबु, अॼु प्रोग्राम में असां जेके ख़ासि ख़बरूं हुयूं ऐं उन्हनि ते तबसरो कयो, जंहिंमें आर्मी चीफ जी ब्रीफिंग खां वठी जेको बिलावल भुट्टो जूं सिंध में सरगर्मियूं आहिनि, कोम्प्रेसिंग सरगर्मियूं आहिनि, कोम्प्रेस ते केस दाख़िल कया विया आहिनि ऐं सिंध में जेके बुनियादी सहूलियत जी सख़्तु खोट आहे, पर पोइ बि सिंध हुकूमत जे हुक्मरान खे जेके शर्म अचणु घुरिजे, ॿुधी मरण जो मुक़ाम आहे, त पोइ बि वरी दवाऊं कंदा। सिंध में वॾो को असां वॾो इनकलाब आणे छॾियो आहे, सिंध में असां काया पलटी छॾी आहे, पर सिंध में ॾिसण का अहिड़ी सूरत का शइ नज़र नथी अचे। ॾिसूं त आईंदा छा थियण वारो आहे, सुभाणे जो अख़बारूं छा थियूं लिखनि, सुभाणे त ॾींदा पंहिंजे मेज़बान ज़ाहिद राइटर खे इजाज़त। अलाह वाहे।